दादू में मुड़ुस गोलियूं हणी पंहिंजी घरवारी खे क़त्ल करे छॾियो आहे। बी सेक्शन थाणे जे हद कादिर सिटी में जवाबदार सलाहद्दीन जतोई पंहिंजी घरवारी मसमात गनवा जतोई खे पिस्टल जो फायर करे मुबैना तौर क़त्ल करे फरार थी वियो। मक़तूल औरत जो लाश संदसि वालिद जमशेर जतोई खणाए इस्पताल आंदो, जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ मढ़ वारसनि हवाले कयो वियो आहे। इन हवाले सां इस्पताल में मौजूद मक़तूल औरत जे वालिद जमशेर जतोई HSTV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त जवाबदार सलाहद्दीन जतोई कुझु अरसो अॻु संदसि धीअ गनवा खे तलाक ॾिनी ऐं अदालती फ़ैसिले बाद धीअ संदन वटि तरसियल हुई, जिते अॼु सुबुह जो जवाबदार गोलियूं हणी खेसि क़त्ल करे छॾियो आहे। ॿिए पासे SHO बी सेक्शन मुश्ताक अहमद आलमाणी HSTV न्यूज़ खे ॿुधायो त शुरूआती बयान मूजिबि औरत मुड़ुस खां नाराज़ थी पंहिंजे वालिद जे घर तरसियल हुई, जिते संदसि मुड़ुस गोलियूं हणी क़त्ल करे मौक़े तां फरार थी वियो आहे। हुन ॿुधायो त पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बैदि मक़तूल औरत जे वारसनि जे फ़रियाद ते वाक़े जो केस दाख़िल करे वधीक जांच कई वेंदी ऐं जल्द वाक़े में मुलविस जवाबदार खे पिणु गिरफ़्तार कयो वेंदो। HSTV न्यूज़ दादू।